नाज़रीन, अॼोकी टॉप स्टोरी में ज़िक्र कंदासीं हुकूमत मुखालिफ़ जेको इतिहाद जोड़ियो वियो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट पारां उन्हनि जो गुज़िरियल ॾींहुं असीं ॾिठोसीं त पहिरियों पावर शो उन्हनि कयो जेको गुजरांवाला में थियो ऐं गुजरांवाला जे जिनाय स्टेडियम में उहो पावर शो मुनक़िद कयो वियो जंहिंमें मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नाज़रीन जेके PDM जा ॿिया अॻवान आहिनि उन्हनि ख़िताब कयो। मौलाना फज़लुर रहमान पारां बि ख़िताब कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं असीं ॾिठोसीं त उन्हनि जो जेको ख़िताब हुयो उहे हिकु एग्रेसिव मूड में नज़र आया। इहे तमामु अॻवान गुजरांवाला में संदन पहिरियों पावर शो हो। उनखां पोइ संदन जेको ॿियो जेको जलसो आहे उहो कराची में रिथियलु आहे जेको सुभाणे थींदो ऐं उनखां पोइ अॼु जेका वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां इन ते रद्दअमल ॾिनो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में हिकु टाइगर फोर्स जो कन्वेंशन कोठायो वियो जंहिंखे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त जेका इमरान ख़ान जो चवणु हो त काल्हो की तक़रीर खां पोइ नओं इमरान ख़ान अची वियो आहे ऐं अॼु खां नवाज़ शरीफ़ खे ॾेह वापसि घुराइण जी पूरी कोशिशि कंदुसि ऐं खेसि आम क़ैदियुनि जी जेल में रखंदुसि। नवाज़ शरीफ़ गिदड़ बणिजी ॾे फरार थी वियो। हाणे वरी लंडन में वेही आर्मी चीफ ऐं DG ISI ख़िलाफ़ ॻाल्हाए रहियो आहे। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ केस आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा या DG ISI न पर आसिफ ज़रदारी ठाहिया हुआ। नवाज़ शरीफ़ फ़ौज ऐं अदलिया में डफेड़ पैदा करण जी कोशिशि करे रहियो आहे। संदसि सॼी गेम सम्झी वियो आहियां। मूं वटि इंटेलिजेंस ॼाण आहे त नवाज़ शरीफ़ कहिड़ी रांदि खेॾी रहियो आहे। कहिड़ो बि आर्मी चीफ या DG ISI हुजे मूंखे कंहिं मां बि ख़ौफ़ न आहे। आर्मी चीफ ॾुखे वक़्त में हुकूमत जी मदद कई ऐं दिफ़ाई बजट मां कटौती कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त परॾेही पॉलिसी में बि हुकूमत सां गॾु बीठल रहियो। आर्मी चीफ नवाज़ शरीफ़ फ़ौज ऐं हुकूमत में झेड़ो कराइणु चाहे थो। अदलिया ऐं नैब खे पैगाम ॾियणु चाहियां थो त करप्शन जे केसिस खे जल्द मंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे। क़ौम खे फ़ैसिलनि जो इंतज़ारु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वधीक चवणु हो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हुकूमत हर क़िस्म जी सपोर्ट करण लाइ तयारु आहे। ख़ुदा जे वास्ते केसिस ते रोज़ानो ॿुधणी कयो। जिन माण्हुनि 30 सालनि ताईं चोरी ऐं फुरलुट कई उन्हनि जे केसिस जा फ़ैसिला ई नथा थियनि। नेब खे बि चवां थो त केसिस खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो। पंहिंजे मातहत इदारनि खे बि तयारु कंदसि त जीअं क़ौम जो पैसो लुटींदड़नि खे पकड़ में आंदो वञे। अॼु इन समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं ऐं इन समूरे मामले ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु हिन वक़्तु लाइन ते हूंदा सीनियर तर्जुमा निगार नसीर मेमन साहब, शबीर शर साहब, अमर सिंधु साहिबा ऐं इनाम भट्टी साहब असां सां लाइन ते मौजूदु हूंदा। प्रोग्राम में जी शुरूआत कयूं था। नसीर मेमन साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। नसीर मेमन साहब अवां ॿुधाइजो त अव्हां जेका गुज़िरियल नवाज़ शरीफ़ जी गुज़िरियल ॾींहुं जेका उन्हनि जी तक़रीर हुई जेके तमामु अॻवान हुआ उन्हनि जो हिकु एग्रेसिव मूड हो ऐं अॼु जेको वज़ीर आज़म पारां रद्दअमल ॾिनो वियो आहे इनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? मुंहिंजो ख़्याल आहे त जॾहिं खां इहा हुकूमत आई आहे त पहिरियों भेरो मुखालिफ़ धुर कंहिं अहिड़ी गॾियल सघ जो सियासी सघ जो मुज़ाहिरो कयो आहे जंहिंसां हुकूमत खे थोरो सियासी ताव महसूसु थियो हूंदो। अदरवाइज़ हींअर ताईं कुझु पार्लियामेंट जे अंदरि तक़रीरूं थींदियूं रहियूं, कुझु प्रेस कॉन्फ्रेंसूं थींदियूं ऐं शुरू में कुझु वक़्तु मरियम प्रेशर बिल्ड कयो पर पोइ उन ते मामला लॻे थो त कंहिं डायलॉग जे वजह सां सदा थी आहे। पर हाणे ही जेको कल्ह वारो जलसो आहे उन हिकिड़ी लीक छिके छॾी आहे जंहिंमां नज़र अचे थो त मुखालिफ़ धुर जूं जेके वॾियूं धुरियूं आहिनि जीअं ख़ासि तौर ते नवाज़ लीग, उनखां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं पोइ फज़ल रहमान, इहे हाणे जेतिरा बि ॻाल्हि ॿोल जा या कंहिं बैक चैनल सां मामला निबेरण जा ऑप्शन हुया उहे एग्ज़ॉस्ट करे चुकियूं आहिनि। उहे कोशिशूं हुननि आज़माए जेतिरियूं आज़माए सघिजियूं थे उहे हाणे आज़माए लॻे थो त थकिजी चुका आहिनि। जंहिंखां पोइ इहो इतिहाद ठहियो आहे, मूवमेंट ठही आहे बल्कि। ऐं कल्ह जेको हुनजो पहिरियों शो ऑफ पावर हो उहो काफ़ी हद ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त असरु छॾींदड़ आहे। जेतोणीकि उन में नंढा नंढा डिसिप्लिनरी इशूज़ रहिया हूंदा पर एॾनि वॾनि जलसनि में इहे थींदा आहिनि। पर मजमूई तौर ते जेका मोबिलाइज़ेशन थी आहे ऐं जंहिं तरह पंजाब में माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि ऐं जेका कल्ह ॻाल्हि ॿोल थी आहे टिनी वॾनि अॻवाननि जूं जेके स्पीचिस आहिनि ऐं नवाज़ शरीफ़ त तमामु बिल्कुलु असां पहिरें बि कुझु प्रोग्राम्स में चवंदा रहियूं त पॉइंट ऑफ नो रिटर्न ते वियल आहे जिते हुन लॻे थो त जेके ॻाल्हि ॿोल वारा दरवाज़ा उहे हाणे हुन लाइ बि बंदि थी चुका आहिनि, हुन बि बंदि करे छॾिया आहिनि। त कल्ह जेका नवाज़ शरीफ़ जी तक़रीर जेका ज़ाहिर आहे त TV चैनल्स ते त नशर न थी पर सोशल मीडिया ते आई थिए
उन में जंहिं तरह हुन इस्टेब्लिशमेंट जे अहम किरदारनि ते डायरेक्ट मुखातिब थी ॻाल्हि कई आहे, उहा अॻु में इन तरह न थींदी हुई। उन इदारनि जी ॻाल्हि थींदी हुई अणसिधी तरह, या जीअं गुज़िरियल भेरे तक में चई त रियासत खां मथे रियासत क़ाइमु थियल आहे, पर कल्ह असां ॾिठो त हुन अहम किरदारनि खे डायरेक्ट मुखातिब पिए थियो। सो इहा हिकिड़ी टर्निंग पॉइंट आहे। इन मां तमामु घणी हीट जनरेट थींदी ऐं ख़ुदि जेके उन इतिहाद जे अंदरि ॿियूं धुरियूं आहिनि, के धुरियूं शायदि एतिरी हीट पाण उन्हनि जे लाइ बि एब्ज़ॉर्ब करणु ॾुखी थिए। पर हाणे मुखालिफ़ धुर अॻिते निकिरी चुकी आहे, हितां कंहिंजे लाइ आसानी सां वापसि वञणु मुमकिन न आहे। हिन स्टेज ते कंहिंजो बैकडोर खां को अकेले सिर को कंप्रोमाइज़ में वेंदो तॾहिं बि उहो एतिरो एक्सपोज़ थी वेंदी आहे दर जो हिन लाइ पॉलिटिकली ॾाढी ॾुखी सिचुएशन थी वेंदी। न्यूट्रल रहनि या पोइते रहनि या हल्को हथु रखण वारे हद ताईं त वञी सघनि था, कंप्रोमाइज़ में हिन स्टेज ते मुखालिफ़ धुर जी का बि पार्टी न वञी सघंदी। काफ़ी वॾी टर्निंग पॉइंट आहे कल्ह जो जलसो। जी नसीम मेमन साहब, अवां सां लाइन ते मौजूद रहिजो। अमर सिंधु साहिबा, अवां ॿुधाइजो त ही जेका गुज़िरियल ॾींहुं नवाज़ शरीफ़ पारां तक़रीर कई वई ऐं मरियम नवाज़ तोड़े जो बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान उन्हनि पारां जेका तक़रीर कई वई, उन खां पोइ अॼु असां ॾिठो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां सख़्तु कार्रवाई जो इशारो ॾिनो वियो आहे ऐं जेका रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि पारां बि इहो मुतालबो कयो वियो आहे त नवाज़ लीग ते पाबंदी लॻणु घुरिजे। अवां कीअं पिया ॾिसो इन समूरी सूरत हाल खे? ॾिसो, मां सम्झां थी कि जेका बि सूरत हाल पैदा थी आहे उहा एक्सपेक्टेड हुई। अहिड़ी का बि शइ कोन थी आहे जेका एक्सपेक्टेड न हुजे, ख़ासि तौर ते तॾहिं जॾहिं एपीसी में जेको जारहाना मूड नवाज़ शरीफ़ जो नज़र आयो हुयो, उन जारहाना मूड खां पोइ लॻो ईअं ई पए त हालतूं इन तरफ़ विंदियूं। सवाल इहो पैदा थिए थो त हालतुनि खे इन तरफ़ वठी वञण जी ज़िमेदारी कंहिं ते आहे थिए थी। छा ही जेका सियासी गवर्नमेंट या जेके आहिनि से जंहिंखे सिलेक्टर्स चयो वञे थो पियो, उहे सभु जेके आहिनि से हिन सॼी सूरत हाल जी ज़िमेदारी कंहिं न कंहिं सूरत में पंहिंजे जेका असां कुलनि ते खणी सघंदा या न खणी सघंदा, या ईअं थींदो त रुॻो सियासतदाननि खे घटि वधि चई ऐं उन्हनि ते बार उछलाइण जी कोशिशि कई वेंदी। ऐं मां सम्झां थी त जेकॾहिं सियासतदाननि खे जहिड़े तरीक़े सां गुज़िरियल जेके आहिनि से 2-2.5 सालनि में दीवार सां लॻाए ऐं जहिड़े तरीक़े सां हिकिड़ी जेका असां फ्री हैंड ॾिनो वियो हिकिड़ी हुकूमत खे, जेका न रुॻो नाअहल हुई पर हक़ीक़तनि उन अवाम ते जहिड़े तरीक़े सां उहा हिकिड़ी बिजली वांगुरु कड़की आहे ऐं सुनामी वांगुरु उन तबाह कयो आहे, उन खां पोइ इहो लाज़िम थियणो हुयो। तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल 2 सालनि ताईं बावजूदि इन जे त इहे सभु सख़्तियूं हली रहियूं हुयूं, जेलनि में बि पिया, इहा क़यादत जेलनि में बि वई आहे। इहा क़यादत जेका असां राति जो जेका असां तव्हांखे यादि हूंदो त हिननि जे ख़वातीन जेका असां उन्हनि खे कीअं जेका असां घरां खणी जेका असां जेलनि में विधो वियो आहे। त मां सम्झां थी त इहा जेका असां कारवायूं त पहिरीं ॾींहं खां हली रहियूं हुयूं, पर उन्हनि कार्रवाइयुनि जे नतीजे में जेको रद्द अमल पैदा थियो आहे, उहो रद्द अमल इन सूरत ताईं इन हद ताईं न वञे हा। ऐं जे वञे बि हा त उनखे एतिरी अवामी पज़ीराई ऐं अवामी रेफरेंडम वारी जेका असां सिचुएशन न पैदा थी आहे, जेकॾहिं ख़ान साहब जी हुकूमत कंहिं बि तरीक़े सां अवाम जे ॾुखनि ऐं जन तकलीफ़नि में इज़ाफ़ो न करे हा। ॾिठो इहो वञे पियो त जेको करप्शन जो राग ॻायो वियो ऐं जेका असां चोरी जो इल्ज़ाम लॻायो वियो, ऐं अॼु बि जेका तक़रीर में जेका इंतिहाई गंदी ऐं इंतिहाई किरियल ॿोली हिकिड़े चूंडियल या जेका जंहिंजे लाइ चयो वञे थो त सिलेक्टेड वज़ीर आज़म जे पारां ॻाल्हाई वई आहे, मां सम्झां थी त उहा ख़ुदि बि जेका असां क़ाबिल गिरफ़्त थियणु खपे। छाकाणि त सियासी तरीक़े सां जेकॾहिं जवाबु ॾियण जी कोशिशि न कई वई, सख़्ती कंहिं बि मज़ाहिमत खे ऐं ख़ासि तौर ते अवामी मज़ाहिमत खे, जंहिंखे कल्ह जेतिरो जेको गुजरावाला में जेको पावर शो थियो आहे, जेके एतिरी अवामी सपोर्ट हासिल हुजे, उनखे दॿाइण सां मां सम्झां थी त इहो न रुॻो सियासत जे हक़ में बहितर न थींदो, न रुॻो हुकूमत जे हक़ में बहितर न थींदो, न रुॻो इदारनि जे हक़ में बहितर न थींदो, पर मां ईअं सम्झां थी त इहो ख़ुदि हिन रियासत जे हक़ में बहितर न आहे त इन टकराव खे इन हद ताईं इन हद ताईं पहुचाइजे जितां वापसी नामुमकिन हुजे। मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाई थी हलां जेका ख़तरनाक उहा आहे, जंहिं ते सोचणु सम्झणु खपे। उहो इहो आहे त हाणे इहो बयानियो
नवाज शरीफ़ जो बयान न पियो लिखियो वञे, हाणे इहो बयानियो हिकिड़ी अवामी सियासी शक्ल अख़्तियार करे चुको आहे ऐं उन जो जवाबु जेकॾहिं सियासी मामला फहमी संजीदगी उन सां न ॾिनो वियो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त सियासी क़यादत असां ॾिठो आहे त उहा न रुगो जेलनि खे जेका असां मोह ॾिनो आहे, न रुगो सख़्तियुनि खे मोह ॾिनो आहे। हिते त ईअं बि थियो आहे त बेनज़ीर भुट्टो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ठीकु आहे। अमर संधू साहिबा मां लाइन ते मौजूदु रहिजो। इनाम भट्टी साहिब खां ॼाणणु चाहींदासीं। इनाम भट्टी साहिब मां ॿुधाइजो, जेके गुज़िरियल ॾींहुं अॻवाननि पारां तक़रीर कई वई ऐं उनखां पोइ अॼु जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि पारां बि रद्दअमल ॾिनो पियो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पाण इन हवाले सां रद्दअमल ॾिनो वियो आहे ऐं इन हवाले सां जेके हुकूमती वज़ीर आहिनि उहे गुज़िरियल ॾींहुं वारे जलसे खे हिकु फ्लॉप शो करार ॾियनि पिया। मां कीअं पिया ॾिसो? हिकिड़ो त मूंखे हैरत थी लॻे त हिते पाकिस्तान जे अंदरि सियासत में ही अॼुकल्ह जे मिनिस्टरनि ऐं ॿियनि जो कमु ई इहो रहियो आहे त रोज़ जेका कारकर्दगी थिए, को जलसो जुलूस थिए, वरी उन ते अची करे प्रेस ब्रीफिंग्स ॾियो ऐं सॼो टाइम वेठा उन ते लॻायो। पर हीउ जेको कल्हो को थियो आहे PDM जो जलसो, इन खां पोइ त जंहिं तरीक़े सां सभई वफ़ाक़ी वज़ीर अॼु वरी वज़ीर आज़म सभु जेके उन्हनि जे जवाबदेही में जेके लॻा पिया आहिनि, त उन मां त लॻे थो त भले ई केतिरो बि चवनि त ख़िलाफ़ शो आहे, पर उन जो असरु हिननि ते एतिरो पियो आहे जो हुननि खे हाणे ख़ामोश वेहण जे बजाए डिफेंसिव थी करे पंहिंजूं मिनथूं करण खे लॻी विया आहिनि। त हाणे कोर्टूं बि अॻिते अचनि, जुडिशरी बि अचे, नेब बि अचे ऐं जेके अस्करी इदारा आहिनि उहे बि अॻिते अचनि ऐं वारो कनि हिन मां असांजी जान छॾाइनि। त मूंखे त ईअं थो लॻे त शायदि हिक ई जलसे में मौजूदा सरकार जेका आहे उहा बौखलाहट जो शिकार थी वई आहे ऐं पंहिंजे डिफेंस पोजीशन में वञणु शुरू कयो आहे। छाकाणि त हिते पाकिस्तान जे अंदरि कॾहिं बि इन क़िस्म जी जदोजहद जॾहिं शुरू थींदी आहे त उहा अवामी जेकॾहिं हुजे उनजा त पंहिंजा ॿिया हिकिड़ा जेके आहिनि से डायरेक्शन्स ऐं मुहरिकात हुजनि था जेके नज़र ईंदा आहिनि, पर जिन खे आशीर्वाद हासिलु हूंदो आहे त उनजा मुहरिकात वरी ॿिया हूंदा आहिनि। जंहिं तरीक़े सां ही जेका कल्ह शइ थी आहे, मूंखे त ईअं थो लॻे त का न का धुर आहे जंहिं इहो हाणे तइ करे वरितो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत जा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि ऐं उन जे ख़ात्मे जे लाइ उहे अॻिते वधण जे लाइ का हिकिड़ी तयारी कनि पिया ऐं उहा ई शइ हिननि खे पाण खे बि महसूसु थियणु शुरू थी वई आहे। ऐं हिते ईअं चवंदुसि त इहो सच आहे जेको कुझु कल्ह जेको आहे सो हुननि आपोजिशन जे अॻवाननि पंहिंजी तक़रीरुनि में चयो, किन 70 खां वठी ॻाल्हि कई त किन शुरू खां वठी ॻाल्हि कई। हुसैन शहीद सहरवर्दी जी बि जेका आहे सा ॻाल्हि कई वई त सभिनी जेको आहे सो उन्हनि खे कीअं हटायो वियो, छा कयो वियो। ढाका जो बि थियो त गद्दार जिन खे करार ॾिनो वियो आहे माज़ी में, उन्हनि जो बि ज़िक्र थियो। पर हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त वाकई इन जे पुठियां इहा आहे त इहा अपोजिशन जूं धुरियूं इन हद ताईं वेंदियूं जो पाकिस्तान जे अंदरि हक़ीक़ी जमहूरियत जी वापसी जे लाइ का जदोजहद जेका आहे सो हलाइनि थियूं, या पंहिंजे इक़्तिदार जे हासिलात लाइ को सिर्फ़ु इहो वॾो एॾो सारो स्टांस वठी एतिरो सारो जेको आहे सो मौक़ुफ़ अख़्तियार करे वञी हासिलात इहा कंदा संदन खे इक़्तिदार मिली वञे। छाकाणि त इहो नज़र में रखणु खपे त इहा ई पीपुल्स पार्टी, इहा ई नवाज़ लीग, इहे ई JU आहे, सभु उहे धुरियूं आहिनि जिन माज़ी में पंहिंजे इक़्तिदार जे लाइ इन ई एतिरी वॾी ॻाल्हियुनि खां पोइ सिर्फ़ु किन नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते वञी करे मुआइदा करे वेही रहिया आहिनि। असांखे ख़ुशी थींदी त जेकॾहिं इहे पार्लियामेंटी सियासत कंदड़ जेके धुरियूं आहिनि वाकई पाकिस्तान जे अंदरि उन जमहूरियत जी वापसी जे लाइ, उन जमहूरियत जे हक़ीक़ी हासिलात जे लाइ जेकॾहिं कुझु कनि थियूं त तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर मूंखे लॻे थो त इहो बि सच आहे, पर इहो बि सच आहे त जेको आपोजिशन पर हक़ीक़त जेका आहे उहा इहा न आहे। पर हीअ बि सच आहे त जेको हुकूमत चए थी त ही चोर आहिनि, लुटेरा आहिनि, हिननि खे जेको आहे सो कोर्टूं ऐं मुंहुं ॾियनि, पर छा सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई पासो आहे त सिर्फ़ु इहे सियासतदान चोर ऐं लुटेरा आहिनि जिन खे जेको आहे सो कोर्टूं ऐं नेब हथ विझे? छा पाकिस्तान जे अंदरि बाक़ी ॿिया सभु जेके बि आहिनि उहे साफ़ शफ़ाफ़ आहिनि, उन्हनि पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानी ॾिनियूं या उनखे ठाहियो आहे? त आउं सम्झां थो त ॿिन्ही जे बयाने में सच हिकिड़ो आहे, हक़ीक़त बि आहे। हींअर आपोजिशन जो सच इहो आहे त हू जेका माज़ी जी हिस्ट्री बयानु कनि था, पर हक़ीक़त छा आहे उहा ख़बर पवंदी जॾहिं हू वाकई इन जे लाइ जेकॾहिं हासिलात जमहूरियत जी करणु चाहिनि था त उहा बि हूंदी, इक़्तिदार करणु चाहिनि था त उहा बि ईंदी। हुकुमरान धुर जो सच इहो आहे त माज़ी में हुननि इहे जेके कोताहियूं कयूं आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त हिननि जी बि पंहिंजी ज़रूरत सिर्फ़ु इहा आहे त उहे पंहिंजो इक़्तिदार बचाइनि ऐं पंहिंजे इक़्तिदार खे वधीक ड्रेग ॾियण लाइ पोइ छा बि कनि। न त जेतिरियूं कोताहियूं हुननि में अहिड़ियूं कोताहियूं हिननि खां बि थियूं। मुल्क जी जेका हालत आहे, मुआशी तौर ते जेका कमज़ोरी थी आहे, हिननि वटि बि उहे ई जेके खंड जा जेके स्कैंडल थिया आहिनि, अटे जा स्कैंडल थिया आहिनि, पेट्रोल जा स्कैंडल थिया आहिनि, हींअर दवाऊं जेके महांगियूं थियूं आहिनि, मुल्क जी इकोनॉमी सॼी जेका कोलैप्स थींदी थी वञे, ॻाल्हि त साॻी आहे। त तंहिंजे करे हक़ीक़त जेका आहे उहा इहा आहे त हिन मुल्क जो असुलु मसइलो इहो आहे
त हक़े हुकुमरानी हक़ीक़ी तौर ते कंहिं वटि हुजे, फेडरेशन जो हक़ीक़ी लुक जेको आहे सो कहिड़ो हुजणु खपे, हिते जे क़ौमुनि जो तशख़ुस जेको आहे सो उन जे मुफ़ादनि जे लाइ उन जे लाइ जेको आहे सो रियासत छा थी करे, अवाम जे फलाह जे लाइ रियासत छा थी करे, इहा असुल में हक़ीक़त आहे जेका ज़रूरत आहे जेका नथी थिए। जेकॾहिं ठीक है इनाम भट्टी साहब अवां सां लाइन ते मौजूद रहिजो। शबीर शर साहब अवां खां ॼाणणु चाहींदासीं गुज़िरियल ॾींहुं जेका अॻवाननि ख़िताब कयो मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान तोड़े जो नवाज़ शरीफ पारां जेका तकरीर कई वई ऐं अॼु जेको वज़ीर आज़म ऐं जेके वफ़ाक़ी वज़ीरनि पारां रद्दअमल ॾिनो पियो वञे त इन समूरी सूरत हाल खे अवां कीअं पिया ॾिसो? दरअसल में कल्ह वारो जेको जलसो आहे इहो सिर्फ़ु जलसो न आहे, इहो हुकूमत जे पुछ ते लत अची वई आहे। सॼो ॾींहुं उन सबबु हुकूमत जे वज़ीरनि जूं वज़ीर आज़म ताईं दाऊं ऐं कूकड़ा हुयूं। कल्ह वारे जलसे हुननि ते पूरे मुल्क जे अवाम नो कॉन्फिडेंस एतमादी जो इज़हार करे छॾियो आहे ऐं सियासतदाननि जहिड़ी तरह सां मौक़ूफ़ रखियो आहे ऐं जंहिं तरह सां तकरीरूं कयूं आहिनि उसमें एस्टेब्लिशमेंट जे इरादनि खे बिल्कुलु ई वाइको करे छॾियो आहे ऐं मां सम्झां थो त जलसे ऐं सियासतदाननि जेका ज़बान इस्तेमालु कई आहे नवाज़ शरीफ़ त बाक़ाइदे खुली ॻाल्हायो आहे ऐं एतिरो अॼु ॾींहं ते मुंहिंजे ख़्याल में सियासतदान पाकिस्तान जी तारीख़ में हिन तरह सां खुली निशानदेही कोन कई आहे त असुल क़ुवतूं कहिड़ियूं आहिनि जेके हिन मुल्क जे अवाम जे इक़्तिदार आला खे गज़ब कंदियूं थियूं रहनि पियूं, अवाम जो मैंडेट चोरी कंदियूं थियूं रहनि पियूं, अवाम जे मैंडेट जे ख़िलाफ़ चोर दरवाज़े खां गैर मक़बूल माण्हुनि खे ऐं अवाम दुश्मन हुकूमतुनि खे आणींदा था रहनि पिया। अहिड़े वॾे तइदाद में माण्हुनि जी जेका शिरकत आहे ख़ुदि इहो थी ज़ाहिर करे पई हुकुमराननि जूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे अवाम दुश्मन आहिनि। एॾी सारी महांगाई किचन जे दौर में जंहिंमें जेको आहे सो आनंद जो दर्जन वञी 200 रुपए ते बीठो आहे, टमाटा 200 रुपए, खंडु 150 रुपया, अटो 100 रुपया ऐं बसर 100 रुपया, पटाटा 100 रुपया किलो। हाणे माण्हुनि जे खाइण वारियूं शयूं जेके आहिनि से उहे बिल्कुलु माण्हुनि जे वठण जी सघ खां ॿाहिरि चढ़ियूं आहिनि। माण्हुनि जी जेका आमदनी आहे उहा बिल्कुलु न बराबरि आहे ऐं माण्हू लंघण काटण ते मजबूर आहिनि। उहे माण्हू कल्ह ॿाहिरि निकिता आहिनि ऐं हुन एतमादी जो इज़हार कयो अथनि ऐं इन्हनि वज़ीरनि खे इज़त ई कान थी ऐं इन्हनि वटि लफ़्ज़ ई कोन हुया, इन्हनि वटि का अहिड़ो को मौज़ू कोन हुयो जो हुननि खे उन जलसे जे जेके तकरीरूं थियूं आहिनि, जेके इशूज़ हुननि कया आहिनि उन्हनि जो उहो जवाबु ॾेई सघनि। कंहिं बि क़ीमत ते जवाबु कोन ॾेई सघनि, उहो ख़ाली लॿाड़ हई अथनि, सवाइ लॿाड़ जी कुझु ॻाल्हाए न सघिया आहिनि। धमकियूं यानी वज़ीर आज़म SHO वारी ज़बान तो इस्तेमालु करे पियो त मां हिननि खे गिरफ़्तार कंदुसि, मां हिननि खे हीअं कंदुसि। इहा ज़बान वज़ीर आज़म जी न हूंदी आहे। जॾहिं तव्हां जमहूरियत जूं ॻाल्हियूं था कयो पिया ऐं जमहूरी अमल जूं ॻाल्हियूं था कयो पिया त अहिड़ी सूरत हाल में तव्हां धमकियुनि ते लही था अचो पिया। तव्हां ख़िलाफ़ अवाम जेतिरो अची बीही रहियो आहे, अवाम छो तव्हांजे मथां बेतमादी जो इज़हार कयो आहे, उन ॻाल्हि खे हे सम्झण जे लाइ तयार ई कोन्हनि खे, पंहिंजी पॉलिसियुनि खे नज़रसानी करण लाइ तयार ई कोन्हनि खे। हे सम्झनि था त धमकियुनि सां आवाज़ ख़ल्क़ जेको आहे उहो ख़ामोश थी वेंदा। इहो नामुमकिन आहे। माण्हू जेके आहिनि से हाणे ॿाहिरि निकिरी चुका आहिनि। इहा सूरत हाल पहिरियां बिल्कुलु शबीर शर साहब, नो डाउट हुकूमती पॉलिसियुनि खां अवाम बिल्कुलु नाख़ुशि नज़र अचे पियो ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको अवाम जो समुंड इन गुजरांवाला जे जिनायत स्टेडियम में उथली पियो, इन ॻाल्हि जो बि इन में रद्दअमल जेको ॾिनो वियो आहे अवाम पारां। उन खां पोइ अवां ॿुधाइजो त हाणे जेका पाकिस्तान जी सियासत आहे वेझे मुस्तक़बिल में उहा अवां किथे पिया ॾिसो? हींअर जेका सियासत आहे ऐं हींअर जेका जदोजहद शुरू थी आहे इहा साफ़ सुथरियुनि चूंडुनि जी जेको आहे सो उनजो इंकशाफ थी करे पई। त जेसीं ताईं साफ़ सुथरियूं चूंडूं न थींदियूं, अवाम जी हक़ीक़ी जमहूरी हुकूमत न ईंदी, अवाम अहिड़नि ॿाहिरियुनि हुकूमतनि खे अहिड़े मैंडेट खे कॾहिं बि क़बूल न कंदो, कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। अवाम पंहिंजे इतमाद जो इज़हार करे चुको आहे, बेतमाद जो इज़हार कयो आहे ऐं भरपूर कयो आहे। ठीक है शबीर शर साहब, नसीर मेमन साहब अवां ॿुधाइजो जेका हाणे ही समूरे रद्दअमल बि अची वियो, गुज़िरियल ॾींहुं अॻवाननि PDM जा जेका अॻवान हुआ उन्हनि ख़िताब कयो, हाणे अवां ॿुधाइजो त जेकी वेझे मुस्तक़बिल में पाकिस्तान जी सियासत खे अवां किथे था ॾिसो? कल्ह मुतालबा थिया आहिनि, सियासतदाननि जी डिमांड इहा आहे त दिसंबर खां पहिरियां हर सूरत में चूंडूं थियणु खपनि। जे चूंडूं नथियूं थियनि त इहा तहरीक थी सघे थो त इमादी वारी तहरीक वारो इख्तियार करे
ऐं हिन महिल ताईं त सिर्फ़ु पुरमन जेका असां उन्हनि जलसा शुरू कया आहिनि। थी सघे थो सुभाणे जेका आहे सावा गिरफ़्तार ताईं मुहिम अचे ऐं माण्हू नाफ़रमानी जी सियासतदान जेका आहिनि से सिविल नाफ़रमानी जी काल ॾियनि। उहा सूरत हाल ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट खे बि ॾुखी पवंदी। ओसी ताईं जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट वञे थी पई त हिन मुल्क जे लाइ ॾाढियूं ॾुखियूं हालतूं पैदा थींदियूं ऐं उहा तहरीक त पोइ हींअर सियासतदाननि जे बस मंझां निकिरी वेंदी, हुननि जे कंट्रोल मंझां निकिरी वेंदी। ईअं ई जीअं 1983 में MRD तहरीक लीडर्स जे हथ मां निकिरी वई ऐं अवाम हुन पंहिंजे तौर ते तहरीक खे हलाइणु शुरू कयो ऐं ठीक है, वड़ी मेहरबानी अवांजी शबीर शर साहब, नसीर मेमन साहब अवांजी भी वड़ी मेहरबानी, नाम भट्टी साहब अवांजी भी वड़ी मेहरबानी, अमर सिंधु साहिबा अवांजी भी वड़ी मेहरबानी। नाज़रीन, अॼोकी टॉप स्टोरी में फ़िलहाल एतिरो ई।